अस्सलाम वालेकुम दोस्तों, मैं महबूब उमर जो एडोब प्रीमियर प्रो जे कोर्स जी टी वीडियो सां गॾु तव्हांजी ख़िदमत में हाज़िर। दोस्तों अॼु असां ॻाल्हाईंदासीं टाइमलाइन बाबति। त पोइ अचो त शुरूआत कयूं। दोस्तों जीअं असां एडोब प्रीमियर प्रो खे ओपन कंदासीं असांजे साम्हूं बिल्कुलु अहिड़ो इंटरफेस ईंदो आहे। तव्हां ॾिठो आहे त हिते लिखियलु आहे ड्रैग मीडिया टू क्रिएट सीक्वेंस असां ॿिए वीडियो में ठाहिया आहियूं। अॻियूं वीडियो जेकॾहिं तव्हां नाहे ॾिठो त ज़रूरु ॾिसो, जेको एडोब प्रीमियर प्रो जेको ॿी क़िस्त आहे हिनखे ईअं चई सघिजे थो, या ॿियो एपिसोड। हिते असां पहिरीं त सभु पहिरीं मीडिया खणी ईंदासीं, जेका डबल क्लिक करे असां था खणूं था। मिसाल तौरु हितां ई को बि वीडियो आउं खणां थो सब्सक्राइब एंड बेल आइकन ई मूं वारो जेको पहिरीं आउं वीडियोज़ में इस्तेमालु कंदो हुउसि, त सब्सक्राइब कयो मुंहिंजे चैनल खे ऐं घंटी जे निशान ते क्लिक कयो। जीअं हितां ड्रैग करे मूं हिते ड्रॉप कयो त हिन सीक्वेंस ठाहे छॾी। हिते मथे ॻाढ़ी लकीर अची वञे, ख़ैरु आहे छो जो कंप्यूटर मुंहिंजो थोरो स्लो आहे। इहो असल में पहिरियों जेके ॿ वीडियो आहिनि उहो ॿिए कंप्यूटर में रिकॉर्ड कयूं आहिनि, हीअ ॿिए कंप्यूटर जी रिकॉर्ड थियल आहे। ओके, त हिते तव्हां हिन जेको सिलेक्शन टूल आहे हिन सां हिनखे वीडियो खे नंढो या वॾो करे सघो था। उनखां अलावा हिन टाइम लाइन खे वॾो या नंढो करे सघो था। हिते कुझु वधीक असां वीडियोज़ खणूं था, हिकिड़े वीडियो मां कमु कोन हलंदो। मल्टीपल ट्रैक्स रखी करे तव्हांखे सम्झाईंदुसि त इहे सभु जा सभु वीडियो सभु जा सभु त टाइम लाइन ते कोन रखंदो, पर इन मां जेको मतिलबु त सम्झ में आयो रखंदासीं। ठीकु आहे, त हिते तव्हां सिलेक्ट करे जेतिरा मर्ज़ी वीडियो खणी सघो था मीडिया वारे पैनल में। ओके, हीउ ॿियो मूं हुनजे मथां रखियो, टियों वीडियो मूं हुनजे मथां रखियो, ऐं हाणे त बसि हिते टिनि जी जॻह चोथो अची सघे थो। बिल्कुलु जेकॾहिं हुतां खणी तव्हां ड्रॉप कंदो थिए त ऑटोमेटिक चोथे जी जॻह ठही वेंदी। दोस्तों हिते जेके हीअ अखि जो निशान आहे इन ते क्लिक करे तव्हां लिकाए सघो था या वरी हुनखे ज़ाहिर करे सघो था। ओके, हीअ लेयर हिते स्क्रीन तां गायब थी वेंदो, ऐं जेकॾहिं आउं इन अखि जे निशान ते क्लिक कंदुसि ॿीहर त उहो साम्हूं अची वेंदो। सब्सक्राइब कयो मुंहिंजे चैनल खे, शुरू में प्ले करण घंटी जे निशान ते क्लिक कयो। हिन तरह जो अचे पियो, छो जो ऑडियो हुन सां गॾु लिंक थियल आहे। पर जेकॾहिं आउं एम वारे हिन ऑडियो खे म्यूट करे छॾींदुसि, एम ते क्लिक करे, हाणे तव्हां सिर्फ़ु वीडियो ॾिसंदो, ऑडियो ॿुधी कोन सघंदो, छो जो ऑडियो म्यूट थियल आहे। ओके, हिनखे थोरो आउं घटाए थो छॾियां, हिनखे अॻियां थो लॻायां। हीअ ॾिसो ऑटोमेटिक चिपकियो वञे, मतिलबु त जीअं आउं हुते छॾियां थो त हुन सां ऑटोमेटिक गॾिजियो वञे। जीअं मतिलबु त हिन में का कशिश आहे या ईअं चइजे त मक़नातीस सिस्टम आहे, छा आहे इन जे बारे में ॻाल्हाईंदासीं त इहो छो ईअं थिए थो। ॾिसो जिते मुंहिंजो सर्कल आहे त उहो डायरेक्ट वञो उन सां मिले, जेके एंकर पॉइंट जेका लाइन आहे प्ले सर्कल, हीअ अनलिक करे ऐं हुननि जा जेके ऑडियोज़ आहिनि उहे डिलीट कंदुसि। ॿियो बि अनलिक कयो ऐं हिननि ऑडियोज़ खे सिलेक्ट करे मूं डिलीट कयो। ओके, ख़ाली वीडियोज़ आहिनि। हाणे इनखे जिते ऑटोमेटिक इहो उन लाइन सां ॻंढिजी वियो, छाजे करे जो इहो मैजिक फ़िलहालु असां हिनखे कटींदासीं। सी दॿाई मूं ऐं रेज़र टूल असां हिन ॿिन्ही खे मूं डिलीट कयो। ओके, डिलीट करण खां पोइ हेठि हीअ ॾिसो, हेठि जेके लाइन आहे हिन लाइन सां तव्हां हिन टाइम लाइन खे ज़ूम इन करे सघो था ऐं ज़ूम आउट बि करे सघो था। मतिलबु टाइम लाइन तव्हांजी वॾी थी वेंदी, फ्रेम वाइज़ तव्हां ॾिसी सघो था। पर जेकॾहिं तव्हां हिते थंबनेल ॾिसणु चाहियो था फ्रेम वाइज़, त उन लाइ तव्हांखे टाइम लाइन खे मतिलबु चौड़ो वॾो करिणो पवंदो। जीअं मिसाल तौरु असां हिनखे हिते छिके ईंदासीं, हिनखे हिते छिके वेंदासीं, त हिते असांखे थंबनेल शो थींदा कहिड़ी वीडियो जो कहिड़ो फ्रेम। पर हीउ कंप्यूटर थोरो स्लो आहे, तव्हां वटि शायदि ईअं कोन हूंदो। जेकॾहिं तव्हां थंबनेल शो कोन पिया थियनि त तव्हां जेको नंढिड़ो पानू आहे इन ते क्लिक करे मथे शो वीडियो थंबनेल्स ते मार्क लॻाए छॾियो, मतिलबु क्लिक करे छॾियो। जेकॾहिं उहा ब्लू आहे त सम्झो तव्हां वटि थंबनेल शो थींदा। ठीकु आहे, करे मथे छॾींदुसि ऐं ॿी वीडियो जो असां थंबनेल हिते अञा ताईं लोड कोन थियो आहे, थी वेंदो थोरी देरि में। बहरहाल मतिलबु GPU जेको आहे हिन कंप्यूटर जो तमामु स्लो आहे, शो थी वियो। दोस्तो हीउ तव्हां ॾिसी सघो था त ॿिन्ही वीडियोज़ जा थंबनेल शो थियनि पिया, पर अञा ताईं एतिरो वॾो ई क्लिप ज़ूम न आहे। हे अपलोड थी वेंदा थोरी देरि में।
जेकॾहिं हिनखे आउं रेंडर कंदुसि त सभिनी जा थंबनेल शो थी वेंदा। हिनखे शो था करे छॾियूं, हीअं स्क्रीन ते शो थिए। शो मतिलबु त अखि वारे हुन आइकन ते मूं क्लिक कयो त शो थी वियो। ओके, हीअ तालो, ताले खे दॿाइण सां छा थींदो त इहो लेयर लॉक थी वेंदो। लॉक थी वेंदो मतिलबु त न हिन लेयर खे आउं डिलीट करे सघंदुसि, न ई वरी हिन लेयर ते आउं एडिटिंग करे सघंदुसि। इहे ॿई डिलीट था करियूं, आख़िरी लेयर छॾियूं था ऐं वापसि टाइम लाइन खे सुबुह बनाइण लाइ। त दोस्तों हिनखे असां वापसि नंढो कंदासीं। हुनजे लाइ सिर्फ़ु असांखे मथी पासा बि नंढो करिणो पवंदो ऐं हेठी पासा बि, छो जो हेठि असां हुनखे हितां खां बि तव्हां हुनखे वॾो या नंढो करे सघो था हिकिड़े लेयर खे। ओके, ऑडियो लेयर त सफ़ा नंढो थी वियो आहे। बहरहाल जेकॾहिं ऑडियो वेव फॉर्म तव्हां ॾिसणु चाहियो था त ऑडियो जे लाइन खे बि थोरो वॾो करिणो पवंदो, जीअं असां ऑडियो जा ॿई वेव फॉर्म ॾिसी सघूं। जेको राइट ऐं लेफ्ट हूंदो आहे, मतिलबु त जीअं तव्हां एयरफोन कननि में लॻायो था ऐं तव्हांखे ॿिन्ही कननि में आवाज़ु ॿुधण में अचे थो। हिते ॾिसो एस 2 लिखियलु आहिनि, मतिलबु राइट ऐं लेफ्ट। जेको ओवरलैप थींदो ऑडियो त उहो तव्हांखे मथे ॻाढ़े रंग में ॾिसण में ईंदो। जीअं ॾिस हिते हिनखे सिर्फ़ु ड्रैग करियां थो, तव्हांखे साए रंग जो हुते स्पेक्ट्रम हलंदे नज़र अचे थो। तव्हां खां हिन वीडियो खे कट करियां थो। हाणे हिते गौर सां ॾिसो, जीअं हाणे ॾिसो त हुतां खां हिन वीडियो खे कट करियां थो। ठीकु आहे, हिते मूं हीउ बीहारियो सर्कल। हिनखे जीअं मूं कट लॻायो त हीउ ॾिसो डायरेक्ट वञी हुन लाइन सां वञी मिलियो, प्ले लाइन जेकी आहे उन सां वञी मिलियो। छाजे करे जो हीउ स्नैप इन टाइम लाइन जेको आहे ऑन आहे। हीअ जेकॾहिं आउं ऑफ रखंदुसि, हाणे आउं किथे बि कट लॻायां त हिन में को बि मैग्नेटिक या जीअं मूं तव्हांखे चयो त कशिश वारो अमल कोन थींदो। इन जे करे जो मूं ऑफ करे छॾियो स्नैप। हाणे तव्हां ॾिसो किथे बि कट लॻायां थो, इज़ीली लॻाए सघां थो, इन जे करे जो स्नैप ऑफ आहे। ठीकु आहे, जेकॾहिं हिनखे ऑन कंदुसि त तव्हां ॾिसी सघो था त इहो डायरेक्ट उन सां चिंबड़ी वेंदो, या त मुंहिंजे मीडिया सर्कल सां चिंबड़ी वेंदो, या वरी जंहिं जॻह ते रखंदुसि उन लेयर सां, उन जे हिसाब सां फ्रेमनि जे हिसाब सां उते बीहंदो, उते कट ॾींदो जिते हीउ सम्झी सघे थो त हिते कट ॾियणु बहितरु रहंदो। अच्छा, हुन खां पोइ इन्वर्ट एंड हिन जे बारे में बाद में ॻाल्हाईंदासीं। इहे सीक्वेंस जे बारे में आहे, हिनखे ऑन ई था रखूं। ठीकु आहे, हीअ आहे लिंक सिलेक्शन। मतिलबु जेकी सिलेक्शन आहे उनखे लिंक या अनलिंक करण जे लाइ, माना जेके असां सोर्स मीडिया मां जेका मीडिया खणी हिते टाइम लाइन में ईंदासीं, ऑटोमेटिक लिंक हूंदी आहे। जीअं हीअ ॾिसो त लिंक आहे, ऐं हीअ जॾहिं असां ऑफ कंदासीं, हाणे का बि तव्हां डेटा खणंदासीं या किथां डायरेक्ट मीडिया ते ड्रॉप कंदासीं त ऑटोमेटिक अनलिंक हूंदी, मतिलबु त उहा ऑडियो वीडियो खां अलहदा हूंदी, तव्हांखे अनलिंक करणी कोन पवंदी। जेकॾहिं हुतां को पार्ट हिन खां छिटो करे थो छॾियां, विच में जेको स्पेस रहिजी थो वञे या जेकी ख़ाली जॻह रहिजी थी वञे, हीअ बिल्कुलु जॾहिं तव्हां रेंडर कंदो त हीअ डार्क अची वेंदी। पर हिनखे सिलेक्ट करे तव्हां डिलीट बि करे सघो था। जिते तव्हां सिलेक्ट करियो ऐं डिलीट जो बटन सिंपली प्रेस कयो, या वरी हितां खां जेको तव्हां सिलेक्ट हिसो करियो था उनखे डिलीट करण जे लाइ बि आउं तव्हांखे ॿुधायां थो। फ़िलहालु असां हिनखे डिलीट कंदासीं। ओके, डिलीट थी वियो। या वरी तव्हां हिनखे डायरेक्ट डिलीट कंदो त हिते जॻह बची वेंदी। पर हिनखे डिलीट करण जो हिकिड़ो ॿियो तरीक़ो बि आहे कि असां ऑडियो खे बि डिलीट करियूं था। ठीकु आहे, इन सां गॾु हिते बीहारे करे असां रेज़र टूल सां हिनखे ॿिन्ही खे कटियो। कट करण खां पोइ असां हिनखे डिलीट करण जो हिकिड़ो ॿियो तरीक़ो आहे, जेको आहे शिफ्ट डिलीट। शिफ्ट प्रेस करे तव्हां डिलीट कंदो त रिपल डिलीट थी वेंदो, मतिलबु त उतां जॻह बि ख़तमु थी वेंदी ऐं उहो लेयर बि जेको हिसो तव्हां सिलेक्ट कयो उहो बि ख़तमु थी वेंदो। ठीकु आहे, उनखां पोइ हिकिड़ो ॿियो वीडियो आउं खणा थो ऐं सीक्वेंस चेंज करण जो इहो तव्हांखे ॿुधायो आहियां पहिरों के वीडियो में। इनखे असां चेंज कंदासीं। हीअ तव्हां ॾिसी सघो था रेड लाइन अचे पई। हीअ रेड लाइन छो ईंदी आहे? इन जे करे जो इहो रेंडर न आहे। ऐं हिते तव्हां ॾिसी सघो था त हीउ जेको एफ आहे उहो डार्क कलर जो आहे। नंढिड़ो हिकिड़ो तव्हांखे निशान नज़र अचे पियो एफ जो, जेको डार्क कलर जो आहे। वॾो करणु मुंहिंजे ख़्याल में वॾो कोन थींदो। हिते जीअं आउं को एनिमेशन अप्लाई करियां थो या जीअं मूं की फ्रेम लॻायो त तव्हां ॾिसी सघो था उहो हाइडो थी वियो। मतिलबु इन जो मतिलबु आहे त हिन ऑडियो ते इफेक्ट लॻियलु आहे,
पर जेकॾहिं इहो ऑडियो न आहे त मतिलबु त हिन ते को बि इफेक्ट लॻियल न आहे। हीअ ऑडियो आहे ई कोन, हिन खे डिलीट था करे वठूं। हीअ सिर्फ़ु हुन सां गॾु ऑडियो आयो आहे, बाक़ी हिन में आवाज़ु वग़ैरह कुझु बि न आहे, साउंड वग़ैरह कुझु बि न आहे। ओके, हाणे हिन वीडियो खे छा करिणो आहे, हिन खे ॾियणो आहे मार्क। हीअ जेको तव्हां ॾिसी सघो था, एड मार्कर। मार्कर छा मतिलबु त जंहिं जंहिं जॻह ते आउं हुनखे निशान लॻाए वेंदुसि त मूंखे हिते एडिटिंग करणी आहे, हिते नालो लिखणो आहे, हिते टाइटल एड करिणो आहे, लवर थर्ड एड करिणो आहे वग़ैरह वग़ैरह, त उते आउं सिर्फ़ु एम प्रेस कंदो वेंदुसि। थोरो स्पेस सां हिनखे प्ले करे वरी अॻिते सिर्फ़ु एम प्रेस कंदुसि, उते मार्कर लॻी वेंदो। मथे तव्हां निशान ॾिसी रहिया आहियो, जेके टाइम लाइन में बि निशान अची विया आहिनि, ऐं मथे जेकी आहे तव्हांजी प्रोग्राम विंडो आहे उन में बि उहे निशान अची विया आहिनि। हाणे प्रोग्राम विंडो मां जॾहिं बि उन मार्कर ते वञी क्लिक कंदुसि त ऑटोमेटिक उन जॻह ते पइजी वेंदुसि टाइम लाइन में, जिते मूंखे कुझु एड करिणो आहे या कुझु शामिलु करिणो आहे। ठीकु आहे, तव्हां ॾिसी सघो था, तव्हां डायरेक्ट ईअं जिते जिते क्लिक करियां थो ऐं हिन मार्कर खे अॻिते वधाए या घटाए बि सघां थो। टाइम लाइन में बि वधी या घटी सघे थो, हिननि खे रिमूव करे सघिजे थो। बहरहाल हाणे आउं ॻाल्हाईंदुसि मुंहिंजा जेके प्रोजेक्ट आहिनि उन्हनि जे बारे में, त आउं पंहिंजा प्रोजेक्ट कीअं एडिट कंदो आहियां टाइम लाइन में, ऐं मुंहिंजा प्रोजेक्ट कीअं रखियल आहिनि। ठीकु आहे, त हलो ॾिसूं था, ओपन करियूं था मुंहिंजो हिकिड़ो प्रोजेक्ट। दोस्तों हिन विंडो में होम ते अची करे हितां आउं पंहिंजो 3 ॾींहं अॻु जेको प्रोजेक्ट पियल आहे इन खे आउं ओपन कंदुसि। ओपन करण सां त मुंहिंजो हीउ जेको प्रोजेक्ट, हीअ जेकी सीक्वेंस आहे इहा बि हूंदी, पर हे 3 सीक्वेंस इन प्रोजेक्ट अंडर ठहियल आहिनि, जंहिंमें सीक्वेंस 1, 2 ऐं 3 आहे। ठीकु आहे, हीअ ॾिसो त हीअ मुंहिंजी कल्ह की जेके काइनी मास्टर वारी वीडियो उन अंदरि सीक्वेंस, ऐं हिन सीक्वेंस जे अंदरि बि 2-3 सीक्वेंस ठहियल आहिनि। इहे नेस्ट थियल आहिनि, मतिलबु त हिनखे जीअं डबल क्लिक कंदुसि तव्हां ॾिसी सघो था, हीअ मोबाइल वारी रिकॉर्डिंग सॼी मूं कटे करे उन मां उहे हिसा जेके फिज़ूल हुआ बक़ाया हिसा रखिया आहिनि। ओके, इहो सभु नेस्ट थी हिते करे आया आहिनि, ऐं इहो ऑडियो बि हिन जो ईअं कटियल आहे। अहिड़े हिसाब सां हेठि बैकग्राउंड म्यूज़िक आहे, ऐं म्यूज़िक ऐं हीअ जेको पैरामीटर आहे तव्हांजे साम्हूं खुलियो पिया आहे, हिते बि आउं एडिट कंदो आहियां, या वरी असां डायरेक्ट वेंदासीं विंडो में क्लिक करे उतां खां असां ॻोल्हे वठंदासीं एसेंशियल साउंड। ठीकु आहे, हिते तव्हांखे ॿुधाइणो आहे हिनखे त छा तव्हांजो डायलॉग आहे, छा तव्हांजो म्यूज़िक आहे, मतिलबु बैकग्राउंड म्यूज़िक कहिड़ो आहे ऐं तव्हांजो वॉइस कहिड़ो आहे, जेके हुन में एड थो करे छॾियां। ॾिसो, कंहिं बि विंडो खे खणी करे तव्हां आसानी सां कंहिं में बि एड करे सघो था। ओके, इहो बि हिकिड़ो इफेक्ट आहे जेको तव्हांखे हाइटा एक्स ॾिसण में अचनि पिया, मतिलबु त हिन में इफेक्ट्स लॻियल आहिनि। लवर थर्ड तव्हांखे मूं ॿुधायो पियो त लवर थर्ड छा चइबो आहे, त हिन में अॻु में 4 लवर थर्ड एड आहिनि जेके मथे रखिया आहिनि, तव्हां ॾिसी सघो था। हीअ लवर थर्ड आहे, हीअ मुंहिंजी सीक्वेंस नंबर 1 आहे, पहिरों की वीडियो। हीअ लवर थर्ड आहे, इन में यूट्यूब वारो लवर थर्ड जेको आफ्टर इफेक्ट में मूं ठाहियो आहे, तव्हां ठाहे सघो था, प्रीमियर में बि ठाहे सघो था, आफ्टर इफेक्ट में, पर बहितर आफ्टर इफेक्ट रहंदो आहे, उन में ई अक्सर माण्हू ठाहींदा आहिनि। ओके, हिन सां पंहिंजो कमु न आहे, पंहिंजो कमु आहे टाइम लाइन खे ॾिसण सां। त हीअ ॾिसो, जेकी ॻाढ़ी लाइन आहे इहो मसइलो अचे पियो हिन कंप्यूटर में, इहा हाइडी हुअणु घुरिजे त वधीक बहितर आहे, पर ॻाढ़ी सां को फ़र्क़ु कोन थो पए, रेंडर थींदी त ख़तमु थी वेंदो, इन जो को एॾो वॾो इशू कोन्हे। जेकॾहिं तव्हां वटि ॻाढ़ी लाइन अचे पई तॾहिं को मसइलो न आहे, तव्हांखे प्रीव्यू सही मिले पियो, बसि मसइलो इहो आहे। ॻाढ़ी लाइन में कॾहिं कॾहिं तव्हांखे को मतिलबु त फ्रेम मिस मिलंदो आहे, मतिलबु त 8-10 फ्रेम सही हलंदा आहिनि, ईअं। हिनखे जेकॾहिं तव्हांखे साओ करिणो आहे त उन लाइ तव्हांखे रेंडर करिणो पवंदो, ऐं रेंडर करण जो सफ़ा फाइल में वञी तव्हां रेंडर करे सघो था, पर सिर्फ़ु तव्हां इंटर प्रेस करियो। इंटर प्रेस करण सां तव्हांजो ई रेंडरिंग शुरू थी वेंदी। हेठि तव्हांखे ॿुधाए पियो तव्हांजे वीडियो में टोटल घणा फ्रेम आहिनि ऐं केतिरा फ्रेम हिकिड़े सेकंड में प्रीमियर जेको सो रेंडर करे रहियो आहे। ठीकु आहे, असांजी सिर्फ़ु सिंपली का बि हिकिड़ी सिंगल वीडियो थी आहे। ॾिसो, हीअ वीडियो जेकी आहे उहा रेंडर थी चुकी आहे, मतिलबु त हिते साई लकीर अची वई आहे, हीअ स्मूथली तव्हां प्ले करे सघो था। ओके, बाक़ी हीअ आहे पंहिंजो पुराणो प्रोजेक्ट। त दोस्तों हीअ हुई अॼु जी वीडियो। उमेद आहे तव्हांखे ज़रूरु पसंदि आई हूंदी। वधीक अहिड़ी वीडियोज़ जे लाइ मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कयो। को बि सवाल आहे कमेंट में लिखो। हिन वीडियो खे अञा ताईं तव्हां लाइक न कयो त लाइक करे दोस्तनि सां ज़रूरु शेयर कयो। ऐं मिलां थो तव्हां सां अॻी वीडियो में। तेसीं ताईं ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़, गुड बाय।